नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लंडन खां ख़बर ॾींदा हलूं त ईंदड़ 4 सालनि ताईं क्रिकेट ते हुक्मरानी जे लाइ इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं अॼु लॉर्ड्स जी तारीख़ी ग्राउंड में आम्हूं साम्हूं थींदियूं। सो बि कंहिंखे बि मिले पर अॼु तारीख़ ज़रूरु लिखी वेंदी, छो त ॿई टीमूं अॼु ताईं वर्ल्ड कप नाहे खटे सघियूं। क्रिकेट वर्ल्ड कप 2019 में क्रिकेट जी दुनिया खे नयो चैंपियनशिप अॼु मिलंदो। यूनिट जो फाइनल अॼु मेज़बान इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जे विच में तारीख़ी ग्राउंड लॉर्ड्स में खेॾियो वेंदो। क्रिकेट आलमी कप 2019 दिलचस्प मुक़ाबलनि बाद अॼु नई चैंपियनशिप ॾेई पंहिंजे पुॼाणी ते पहुचंदो। लॉर्ड्स जी तारीख़ी मैदान ते थींदड़ मैच पाकिस्तानी वक़्तु मंझंदि 2:30 बजे शुरू थींदी। वर्ल्ड कप जी मोस्ट फेवरेट टीम ऐं मेज़बान इंग्लैंड चोथों भेरो आलमी कप फाइनल खेॾे रही आहे। इंग्लैंड टीम आख़िरी भेरो 1992 में फाइनल खेॾियो, जंहिं में खेसि पाकिस्तान हथां शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। न्यूज़ीलैंड जी टीम बि मुसलसल ॿियों दफ़ो फाइनल ते पहुचण में कामयाब थी। 2015 जे आलमी कप में क्वीज़ खे कैंगरोज़ हथां शिकस्त मिली हुई। ॿई टीमूं पहिरियों दफ़ा मेगा यूनिट में तारीख़ी ग्राउंड लॉर्ड्स में आम्हूं साम्हूं थींदियूं। ॿिन्ही टीमनि अञा ताईं को बि आलमी कप नाहे खटियो। 2011 में भारत ऐं 2015 में ऑस्ट्रेलिया आलमी चैंपियनशिप बणियो। हिकु भेरो ॿीहर अहिड़ो मौक़ो आयो आहे, मेज़बान टीम पंहिंजी सरज़मीन ते फाइनल खेॾे रही आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जो फाइनल ॾिसण जे लाइ लॉर्ड्स जो मैदान शाइक़ीननि सां भरिजी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।